बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं तव्हांजी समाजी अभ्यास टीचर क्लास 6। अॼु पाण बापेरे मां माज़ी बाबति ॼाण ऐं सम्झणु। माज़ी गुज़िरियल वक़्तु तव्हांजो या पंहिंजो जंहिं बाबति पाण खे ॼाण मालूमात ऐं उनखे सम्झणु। तारीख़ छा आहे? तारीख़ माज़ी जो अभ्यास आहे जेका ख़ासि करे माण्हुनि तारीख़ी वाक़िअनि ऐं हंधनि या माॻनि बाबति ॼाण मुहैया करे थी। तारीख़ असांखे माज़ी जो अभ्यास, जॾहिं पाण माज़ी जो अभ्यास कंदा आहियूं त पाण जी छा कंदासीं, तारीख़ पढ़ंदासीं। उन जे बाबति पाण खे वाक़िआ या उन जे हंध जेके आहिनि, उन जॻहियूं या उन जा माग मकान वग़ैरह उन्हनि जी ॼाण पाण खे उन जी जेका आहे तालीम ॾे, मतिलबु मालूमात ॾिए थी। कंहिं समाज लाइ तारीख़ जी अहमियत छो ज़रूरी आहे? कंहिं समाज लाइ तारीख़ जी अहमियत इन लाइ ज़रूरी आहे छो जो असीं उनखे हाल खे सम्झी मुस्तक़बिल लाइ तयारी करे सघूं था। हाल में जेके कुझु थियो या थी रहियो आहे या जेके मुस्तक़बिल में थींदो, इन जो दारो मदार माज़ी में थियल वाक़िअनि ऐं ॻाल्हियुनि ते आहे। तारीख़ असांखे ॿुधाए थी त माज़ी में जेके कुझु थियो, माण्हू चाहिनि था त इहे वाक़िआ अॻु थिया उन्हनि खे वरी रोनुमा थियणु ॾियूं, छाकाणि त उन्हनि वाक़िअनि जा नतीजा ॾाढा ख़ुशगवार ऐं सुठा निकिता। या वरी उन्हनि वाक़िअनि खे न विरझाइजे छो त उन्हनि वाक़िअनि जा नतीजा भराया सुठा कोन निकिता। माज़ी बाबति ॼाण रखण खां सवाइ असीं अॼु जे मसइलनि जो ऐं मुश्किलातुनि जो हल कढी न सघंदासीं। जेकॾहिं पंहिंजे मुल्क जी तारीख़ पढ़ंदासीं त असांखे पंहिंजे क़ौम ऐं माज़ी यानी तारीख़ बाबति बि मालूमात ऐं सम्झ हासिलु थींदी ऐं इन ज़रिए हुबल वतनी जे जज़्बे खे हथी मिलंदी। असां शहरी मामलनि में बि भरपूर हिसो वठी सघंदासीं, जंहिं लाइ असांजी हिमत जोगी अफ़ज़ाई थींदी। इन मां इहो पिणु मालूम थींदो त असांखे पंहिंजे मुल्क जो ओनो आहे। माज़ी में माण्हुनि जेके अवामी भलाई जा कमु कया, तारीख़ उन्हनि बाबति असांजे मालूमात में वाधारो आणे थी ऐं ॿुधाए थी त इहो निहायत ज़रूरी आहे त असां बि उन्हनि वांगुरु सुठा कमु करे पंहिंजे मुल्क खे रहण लाइ हिकु बहितर माॻियां हंध बणायूं। तारीख़ जी ॼाण असांजे फ़िक्र ऐं फ़हम खे वसी ऐं शाहूकार बणाए थी। इहो पिणु सेखारे थी त आम मामलनि में असांखे ॿियनि सां इज़त ऐं एतिराम ऐं मुनसिफ़ाणो वर्ताव करणु घुरिजे। टियों नंबर आहे तारीख़ जी अभ्यास करण जा ज़रिया। तारीख़ जे अभ्यास करण जा 2 ज़रिया आहिनि। पहिरियों ज़रियो आहे बुनियादी ज़रियो, जंहिं ज़रिए सां असीं तारीख़ जो अभ्यास करे सघूं था। इन में आहे अरकाउज़ जा दस्तावेज़, डायरियूं, क़दीमा आसारनि जा माग ऐं मकान वग़ैरह। ऐं सानवी ज़रियो आहे नंबर 2, जंहिंमें तारीख़ी ज़माननि बाबति लिखियल किताब शामिल आहिनि। अच्छा, इहो ज़रूरी आहे त तारीख़ जेका आहे सबूतनि ऐं शाहिदियुनि ते ॿधल हुजे।